Biology class now, chapter 7, lesson 6, dark reaction, बगैर रोशनी कीमियाई अमल, आवां biology जो उस्ताद नजूल चन्ना, आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असां जो लेक्चर जो मौजू आहे डार्क रिएक्शन, बगैर रोशनी कीमियाई अमल। लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन के समझण खां अॻु तव्हांखे लाइट डिपेंडेंट रिएक्शन खे ज़हन में आणणो पवंदो। लाइट डिपेंडेंट रिएक्शन तव्हांखे यादि हूंदो त थाइलेकाइड मेम्ब्रेन ते थींदो आहे। थाइलेकाइड मेम्ब्रेन खे असां ज़ूम करे ॾिठो हुयोसीं त उन मंझि फोटो सिस्टम्स थींदा आहिनि ऐं एटीपी सिंथेज़ हिकिड़ो एंजाइम थींदो आहे। फोटो सिस्टम्स जे मथां सिज जी रोशनी अची करे किरंदी आहे, उन मंझि इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे पैदा थींदा आहिनि, एक्साइट थींदा आहिनि ऐं उहे उतां ख़ारिज थी करे इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन में शामिल थी वेंदा आहिनि। जीअं ई इन क्लोरोफिल वटां इहे इलेक्ट्रॉन निकिता, फोटो सिस्टम मां इहे इलेक्ट्रॉन निकिता त उनजे करे हिते इलेक्ट्रॉननि जी खोट थींदी आहे। पोइ वरी जॾहिं पाणी हेठां ज़मीन खां मथे ईंदो आहे, पन ताईं पहुचंदो, क्लोरोफिल ताईं पहुचंदो त पाणी जो मालिक्यूल टुटंदो आहे ऐं पाणीअ जो मालिक्यूल टुटंदो आहे त ऑक्सीजन पैदा थींदी आहे, हाइड्रोजन आयन्स पैदा थींदा आहिनि। हाइड्रोजन आयन्स इन लाइ पैदा थींदा आहिनि जो इन्हनि खां इलेक्ट्रॉन फोटो सिस्टम्स खसे वठंदा आहिनि, छो त इन्हनि वटि इलेक्ट्रॉन जी खोट हूंदी आहे। ऑक्सीजन ॿाहिरि रिलीज़ थींदी आहे फोटोसिंथेसिस में बाय प्रोडक्ट जे तौर ते। इहे इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन जो कमु इहो हूंदो आहे त उहे हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन खे अञा अंदरि मोकिले हेठि अंदरि थाइलेकाइड जे इंटीरियर हिस्से में हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन खे वधाईंदा आहिनि ऐं इहे इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन वरी फोटो सिस्टम 1 ते ईंदी आहे। उतां वरी इहा ॿाहिरि निकिरंदी ऐं NADP आयन खे NADPH में तब्दील कंदी, यानी जेका हाइड्रोजन आयन ॿाहिरि स्ट्रोमा में मौजूदु आहे उनखे पिणु इन NADP में ॻंढींदी वेंदी आहे। इन में इन्हनि इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन जो किरदारु हूंदो आहे। इहे इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन जा इलेक्ट्रॉन वरी अॻिते वेंदा आहिनि त वञी करे ATP सिंथेज़ खे एक्साइट कंदा आहिनि। हेठां हाइड्रोजन आयन ईंदी, उहा इन ATP सिंथेज़ खे एक्साइट कंदी ऐं ADP मॉलिक्यूल खे ATP में तब्दील कंदी आहे। हीअ ATP तवानाई जो सिक्को ऐं NADPH अॻिते हली करे लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन में तवानाईअ जे तौर ते इस्तेमालु थींदा ऐं ग्लूकोज़ जी तयारीअ खे मुमकिन बणाईंदा आहिनि। हाणे असां पढ़ूं था डार्क रिएक्शन। हेॾां ही असांजो लाइट डिपेंडेंट रिएक्शन आहे, हेॾां थींदो डार्क रिएक्शन जेको स्ट्रोमा जे अंदरि थींदो आहे। The details of dark reactions were discovered by Melvin Calvin and his colleagues at the University of California. इन डार्क रिएक्शन जा जेकी बि तफ़सील आहिनि उहे मेलविन कैल्विन ऐं उन जे साथियुनि कैलिफोर्निया यूनिवर्सिटीअ में ॻोल्हे लधा हुया। The summary of the events of dark reactions is also known as Calvin cycle or light independent reaction. डार्क रिएक्शन जी जेका समरी थिए थी उनखे कैल्विन साइकिल पिणु चयो वेंदो आहे, छो त उन्हनि खे ॻोल्हे लहण वारो मेलविन कैल्विन ऐं उन जा दोस्त हुया, या इनखे कैल्विन साइकिल खां अलावा लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन पिणु चयो वञे थो। The light independent reactions or dark reactions take place in the stroma and do not directly need light energy to proceed. Dark reactions या light independent reactions या इनखे तव्हां कैल्विन साइकिल चओ, इहा क्लोरोप्लास्ट जे अंदरि स्ट्रोमा में थींदी आहे। स्ट्रोमा जेको थाइलेकाइड डिस्क जे चौधारी हिकिड़ो जेली लाइक सब्सटेंस मौजूदु हूंदो आहे, उन मंझि खोड़ सारा एंजाइम्स पिणु थियनि था। इनखे शमसी तवानाई जी ज़रूरत कोन पवंदी आहे, पर लाइट डिपेंडेंट रिएक्शन में पैदा थियल ATP ऐं NADPH मॉलिक्यूल्स जी मदद सां इहा कार्बोहाइड्रेट्स यानी ग्लूकोज जी तयारी मुमकिन बणाए थी। This phase of photosynthesis is cyclic phase. Photosynthesis जो ही मरहलो चकरदार थिए थो, इहो पयो फिरंदो आहे। प्रोडक्ट ठहंदी शुगर जी सूरत में, वरी जेका बि प्रोडक्ट आहे उहा साॻियो ई वरी इस्तेमालु थींदी आहे, वरी चकर पयो हलंदो आहे। It consists of 3 phases. इन जा 3 मरहला थियनि था। नंबर पहिरियों कार्बन फिक्सेशन, नंबर ॿियों रिडक्शन ऐं नंबर टियों रीजनरेशन ऑफ रिब्यूलोज बायफॉस्फेट। रिब्यूलोज बायफॉस्फेट खां इहो चक्कर शुरू थिए थो। रिब्यूलोज बायफॉस्फेट ही 5 कार्बन ते मुश्तमिल हिकिड़ो मुरकिब आहे रिब्यूलोज जो, उनखे 2 फॉस्फेट लॻियल आहिनि, उन जा 3 मॉलिक्यूल आहिनि। हाणे इहे 3 रिब्यूलोज बायफॉस्फेट जा मॉलिक्यूल जीअं अॻिते वेंदा त एंजाइम जी मदद सां ॿाहिरां जेका कार्बन डाइऑक्साइड आई उहा इन में कार्बन फिक्स थींदी। हिते 5 कार्बन आहिनि त हिकिड़ी कार्बन हीअ अटैच थींदी हिननि सां, त 6 कार्बन जो इहो मुरकिब थी वियो। 3 यानी इहे मॉलिक्यूल थी वेंदा 6 कार्बन वारा।
इहे टे जेकी मालिक्यूल आहिनि 6 कार्बन वारा उहे ॿ अध थींदा यानी जेकॾहिं ही 5 कार्बन आहे त हिकिड़ी ॿी कार्बन अटैच थी वई त 6 कार्बन थी वियो अधु थींदो त 3 कार्बन ऐं फास्फेट हेॾे 3 कार्बन ऐं फास्फेट हेॾे त अहिड़ा घणा मालिक्यूल तयारु थींदा 6 3 फास्फेट ग्लाइसरेट जा 6 मालिक्यूल तयारु थी वेंदा हाणे इन 3 फास्फोग्लाइसरेट सां ॿियो फास्फेट जेको आहे हेॾां अची करे अटैच थींदो पर एटीपी जी मदद सां एटीपी उहा तवानाई आहे जेका लाइट डिपेंडेंट रिएक्शन में पैदा थी वई उहा हिते ख़र्च थींदी उन जी मदद सां छा थींदो त तव्हांजो 3 फास्फोग्लाइसरेट तब्दील थी वेंदो 1,3 बाय फास्फोग्लाइसरेट में हेॾां 1 ते बि फास्फेट अची वियो हिते कोन हुयो त उहो हिते लॻी वियो छाजे ख़र्च ते एटीपी जे ख़र्च ते हाणे इहो 1,3 बाय फास्फोग्लाइसरेट जा 6 मालिक्यूल वरी अॻिते साइकिल में ईंदा त 6 NADPH जा मालिक्यूल हिते ख़र्च थींदा ऐं तव्हांजो 1,3 बाय फास्फोग्लाइसरेट जा 6 मालिक्यूल तब्दील थी वेंदा ग्लाइसराइल्डिहाइड 3 फास्फेट में हाणे ग्लाइसराइल्डिहाइड 3 फास्फेट जा 6 मालिक्यूल वरी अॻिते वेंदा त इहे तव्हांजा तब्दील थींदा ग्लूकोज में ऐं ॿिया ऑर्गेनिक कंपाउंड में बाक़ी जेके तव्हांजा मालिक्यूल बचंदा उहे वरी अॻिते वेंदा साॻियो ई उहे वरी रिब्यूलोज बायफास्फेट में तब्दील थींदा वरी इहो चकर पियो हलंदो ऐं ग्लूकोज हेॾां जेको आहे तव्हांजो तयारु थींदो वेंदो आहे इहो ग्लूकोज हिते तयारु थियो एटीपी ऐं एडीपी NADPH जे ख़र्च ते हाणे असांजो ग्लूकोज हिते तयारु थियो ऐं लाइट डिपेंडेंट रिएक्शन में छा तयारु थियो हुयो ऑक्सीजन लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन में छा तयारु थियो ग्लूकोज फोटोसिंथेसिस जा ॿ मरहला आहिनि हिकिड़ो लाइट डिपेंडेंट रिएक्शन जंहिंमें ऑक्सीजन पैदा थी ऐं ॿियो लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन जंहिंमें ग्लूकोज पैदा थिए थो C3 साइकिल रिक्वायर्स C3 जेका साइकिल आहे उन मंझि छा छा थींदो नंबर पहिरियों कार्बन डाइऑक्साइड उन में ज़रूरत में ईंदी आहे नॉर्मली फ्रॉम एयर सम ऑफ इट आल्सो कम्स फ्रॉम रेस्पिरेशन इहा कार्बन डाइऑक्साइड जेका तव्हांजे C3 साइकिल जे अंदरि अची करे पहुचे थी उहा माहौल मां अचे थी ऐं कुझु कार्बन डाइऑक्साइड ॿूटे जे अंदरि रेस्पिरेशन जे दौरान जेका पैदा थींदी आहे उहा पिणु हिते कम ईंदी आहे नंबर ॿियो कार्बन डाइऑक्साइड कैप्चरिंग शुगर पेंटोज शुगर या कार्बन डाइऑक्साइड हिकिड़ी शुगर पाण में जज़ब कंदी आहे उहा शुगर कहिड़ी आहे पेंटोज शुगर आहे जंहिंजो नालो आहे राब्यूलोज फास्फेट इहा हिन कार्बन खे हिते करे जज़ब कंदी आहे कार्बन फिक्सेशन तॾहिं था असां हिनखे चऊं नंबर टियों एंजाइम्स टू कैटलाइज़ ऑल द रिएक्शंस हिते एंजाइम्स जी ज़रूरत पवंदी आहे जेकी इन कीमियाई अमल खे तेज़ कंदा आहिनि या शुरू कंदा आहिनि नंबर चोथों एनर्जी फ्रॉम ATP एंड NADPH कम फ्रॉम लाइट डिपेंडेंट रिएक्शंस हिते जेका ATP ख़र्च थिए थी उहा ऐं NADPH जेका हिते ख़र्च थिए थी उहे लाइट डिपेंडेंट रिएक्शन मंझां ईंदियूं आहिनि जेके हिते इस्तेमालु थियनि थियूं असांजो अॼोको लेक्चर लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन या डार्क रिएक्शन या केल्विन साइकिल टिनी नालनि मां तव्हांखे जेको बि यादि अचे उन सां गॾोगॾु असां हिते पंहिंजो लेक्चर पुॼाणी ते पहुचायूं था वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल